अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रजा मंगी आऊँ इशा अयूब सब खबरें शामिल करना से है न वक्त जो हेडलाइन। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियूं मुकम्मल न थी सघियूं। IMF सां ॻाल्हियुनि में वाध जो इम्कान ज़रियनि मूजिब IMF वफ़द ऐं मुआशी टीम में सुभाणे मुख़्तसिर ॻाल्हियूं थींदियूं। सुभाणे वारनि ॻाल्हियुनि में नए कर्ज़ जे प्रोग्राम ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। IMF सां लेटर ऑफ इंटेंट ते बि ॻाल्हि ॿोल थींदी। IMF वफ़द खे सुभाणे आजियाड़ो बि ॾिनो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इक़्तिसादी ऐं सिक्योरिटी चैलेंजिस ते ज़ाब्तो आणणु पहिरीं तरजीह आहे। पाकिस्तान ऐं अमरीका विच में वापारी नाता वधाइण जी ज़रूरत आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ शोबनि में गॾियल सहकार सां मौक़िया पैदा करणा पवंदा। अमरीकी कारोबारी माण्हुनि खे पाकिस्तान में सीड़पकारी करणु घुर्जे। जदीद कारोबारी आइडियाज़ आणण लाइ हौसला अफ़ज़ाई करणु घुर्जे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि सभ खां वधीक मुतासिर थियल मुल्कनि में शामिल आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां पाकिस्तान में मुक़ररु अमरीकी सफ़ीर जी मुलाक़ात। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम आसिफ अली ज़रदारी के सदर थियण ते वाधायूं बि ॾिनियूं। अमरीकी सफ़ीर जो चवणो त पाकिस्तान ऐं अमरीका वापार ऐं सीड़पकारीअ में ॿितरफ़े नातनि खे वधाए सघनि था। वज़ीर आज़म जी शहीद लेफ्टिनेंट कर्नल सैयद काशिफ अली ऐं शहीद कैप्टन अहमद बैदर जे घर आमद। शहबाज शरीफ़ चयो आहे त क़ौम दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ फ़ौज सां गॾु बीठल आहे। पाक फ़ौज जे बहादुर जवाननि ऐं ऑफिसरनि मुल्क जी बका ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो। शहीदनि जा कुटुंब क़ौम लाइ फ़ख्र जोगा आहे। सिंध जी कामोरा शाहीअ में वॾे पैमाने ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं। डॉक्टर ज़ाहिद अब्बासी तालीम, ख़ालिद हैदर शाह लोकल गवर्नमेंट ऐं रफ़ीक अहमद बुरडे खे सेक्रेटरी ज़रायत मुक़ररु कयो वियो। फयाज़ जतोईअ खे नाणे ऐं एजाज़ शाह खे वर्क्स एंड सर्विसिस खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। फरहत जुणेजो चेयरमैन एंटी करप्शन ऐं बकाउला हुनर खे भेरो ॿीहर बोर्ड ऑफ रेवेन्यू जो सीनियर मेंबर ऐं इम्तियाज़ अली अबड़े खे डायरेक्टर एंटी करप्शन बणायो वियो। डॉक्टर शीरीन मुस्तफ़ा खे SNGD रिपोर्ट करण जी हिदायत कई वई। बख्श अली महर के एंटी करप्शन जे स्पेशल सेक्रेटरी वारे उहिदे तां हटायो वियो। नोटिफिकेशन जारी। काज़िम जतोई जे आबपाशी खाते जे सेक्रेटरी तौरु मुक़ररी कुझु कलाकनि में वापसि। ज़रीफ़ इक़बाल खेड़े के आबपाशी खाते जो सेक्रेटरी बणायो वियो। काज़िम जतोई के SNGD रिपोर्ट करण जो हुक्म। ये चेयरमैन साहब का एक जो मैनिफेस्टो, जो उनके नुकात थे, जो वादा था, एक ये है कि वो घर जहाँ पे बिल्कुल भी लाइट इस वक्त नहीं है, क्योंकि सिंध में आपको पता है सहरा भी है, कच्चे के इलाके भी हैं, कोहिस्तानी इलाका भी है, तो वहाँ पे भी इस तरह के कोई 5 लाख के करीब घर हैं। वहाँ पे हम सोलर पैनल के ज़रिए लाइट दे रहे हैं। और अगर चेयरमैन साहब प्राइम मिनिस्टर होते, हमें मैंडेट मिलता, सिंपल मेजॉरिटी मिलती, तो पूरे पाकिस्तान में इस तरह 300 यूनिट तक के लोगों को बिजली मुफ्त मिलती। अगर खान साहब प्राइम मिनिस्टर रहते तो सब ठीक था, नहीं रहे तो असेंबलियां तोड़ने की कोशिश की। पहले भी इन्होंने कहा था कि हम IMF के पास नहीं जाएंगे, खुदकशी कर लेंगे। और जिस तरह का मुआहदा PTI की गवर्नमेंट में IMF से किया गया, इस तरह का 23 प्रोग्राम हुए हैं यहाँ पे, किसी में इस तरह की शराइत नहीं। सेनेट चेयरमैन जे लाइ असांजो उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी आहे। पार्टी क़यादत खे वज़ारतुनि बाबति फ़ैसिला करणा आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी फैसल वाबडा खे सियासी पुट कोठियो आहे। सदर सभिनी सां शफ़क़त सां ॻाल्हाईंदो आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियो। सदर चवण त बिलावल भुट्टो 300 यूनिट्स बिजली मुफ़्त ॾियण जो वाइदो कयो आहे। असां हुन ते कमु शुरू करे छॾियो आहे। सिंध में 5 लख घरनि में बिजली न आहे। अहिड़नि घरनि खे शमसी तवानाई जो सिस्टम ॾींदासीं। 300 यूनिट्स ताईं इस्तेमालु कंदड़ घरनि जे लाइ मुख़्तलिफ़ मनसूबा गौर हेठि आहिनि। सोलर पार्क्स क़ाइमु कया वेंदा। सुप्रीम कोर्ट बलोचिस्तान जे तक PB 50 ते ॿीहर इलेक्शन कराइण जो हुकुम ॾेई छॾियो।
अदालत PB पंजाह किला अब्दुल्ला में बीहर चूंडू कराइण जो हुक्म इलेक्शन कमीशन समेत समूरनि धुरियुनि जे गॾियल रास्ते ते ॾिनो। अदालत इलेक्शन कमीशन जो सिर्फ़ 6 पोलिंग स्टेशन्स ते बीहर वोटिंग कराइण जो हुक्म कलअदम करार ॾींदे चयो आहे त इलेक्शन कमीशन कानून मुताबिक़ तक में बीहर पोलिंग कराए। पटीदन में टाउन इंतजामिया जी नाअहली, एक मुलाजिम खां हयाती खसे वरती। सफ़ाई मुलाजिम शकील मसीह के सफ़ाई लाइ उन्हें नाले में लाथो वियो तो हू बुढ़ी फो थी वियो। 1 कलाक बाद मुलाजिम जो लाश बाहर कढियो वियो। रूरल हेल्थ सेंटर मुंतकिल। हैदराबाद जी अदालत लतीफ़ाबाद में पुरस्कार नमूने फौत थी वियल उमरकोट वासी नौजवान अब्दुर्रहमान समेजो जे मौत जो कारण ॼाणण लाइ हिकु भेरो बीहर पोस्टमार्टम कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अब्दुर्रहमान समेजो जे वारसनि पारां घर मालिक डॉक्टर नईम ऐं डॉक्टर महविश ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो हो। गुज़िरियल ॾींहुं जारी कयल पोस्टमार्टम रिपोर्ट में ॼाणायो वियो हो त अब्दुर्रहमान समेजो जे मौत साह बुसाजण सबबु थियो। अब्दुर्रहमान समेजो जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ उमरकोट समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। घोटकी जे इलाइक़े आदिलपुर वेझो हथियारबंदनि हथां नौजवान क़तल। ॻोठ मिठे माइनर वटि अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठ पहलवान मलिक वासी गुलाम मलिक खे क़तल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस पारां जांच जारी। मुरीद शाख भरसा औरत मुबैना तौर क़तल। खंबड़ा वासड़ मसमात मलूका खे कन्ननि मां सोना ज़ेवर लाहे घुटा ॾेई क़तल कयो वियो। हैदराबाद में भेण खे बचाइण जी कोशिश दौरान हथियारबंद जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान ज़िंदगी जी जंग हाराए वियो। कुछ ॾींहं अॻु हैदराबाद में नसीम नगर थाणे जी हद में कार सवार शख्स इरशाद खोखर फायरिंग करे शागिर्दियाणी युसरा बतूल खे क़तल करे संदसि भाउ आकाश पठाण खे ज़ख़्मी कयो हो ऐं पाण बि आपघात करे छॾियो हो।